नाज़रीन हिन वक्त असां DC जामशोर जी ऑफिस में मौजूद आहियूं। नाज़रीन गुज़िरियल 3 महीननि खां जेकमाबाद में आयल ही बोर्ड मुतासिरीन माज़ूर चाचो रोज़ानो हुन DC ऑफिस जा चक्कर काटे तो, रोज़ानो DC साहब सां मिलण लाइ चक्कर काटे तो, त खेसि ट्रांसपोर्ट ॾिनी वञे त हू पंहिंजे फैमिली खे वठी पंहिंजे ॻोठ ॾांहुं पंहिंजे असली माग ॾांहुं वञे। चाचे सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हिन खां पुछूं था त हू घणनि ॾींहंनि खां हिते अचे पियो ऐं छा सूरत हाल आहे, छो खेसि आसरा ॾिना पिया आहिनि। सवारी मिले वञूं, हाणे तमामु तंग थियासीं हिते। ॿियो फंड बंड जो बि न आहे प्रोग्राम। ऑफिसर वॾनि सां मिले, ADC साहब सां मिलियो। ADC साहब कई दफ़ा फ़ोन कयो आहे, हेठिन खे AC खे फ़ोन कयईं, ऐं साईं मुख़्तियार कार खे फ़ोन कयईं, फिरोज़ खे चयईं हो होॾे भॼाए थो, मूंखे होॾे भॼाए थो, होॾे भॼाए थो। मां हाणे फिरोज़ सां मिलियुमि, जीअं वञी AC सां मिल। हाणे AC सां मिलां थो तीअं वञी मुख़्तियार कार साहब मिल, मुख़्तियार साहब सां मिलां थो जीअं फिरोज़ सां मिल। फिरोज़ हाणे मां अची ADC साहब सां मां मिलियुमि। ADC साहब फ़ोन कयो आहे, हा अमल नथा कनि इहे जेके इहे मुख़्तियार कार या AC साहब या इहे हेठियां तबका अमल नथा कनि, बसि रुलाइनि, दिलासा ॾियनि था बसि। ही जेके कामोरा आहिनि उहे नज़रअंदाज़ करे वेठा आहिनि, जंहिंजे करे ही चाचो जेको बालाच आहे सख़्तु परेशान हाल आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन चाचे बालाज खे फौरी तौर ते ट्रांसपोर्ट मुहैया करे ॾिनी वञे त जीअं हू पंहिंजे बचड़नि सां गॾु पंहिंजे माग ॾांहुं मोटी वञे। कैमरामैन सरमद गुल सां गॾु लतीफ़ शोरो, KTN न्यूज़।